नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त केबर में खबर ॾींदा केबर लगा आखोند पेट्रोल पंप वट नेशनल हाईवे ते टेलर हाई एसी वेन में खौफनाक टक्कर थी पियो। टक्कर के नतीजे में को भी जानी नुकसान न थियो। वेन में सवार मुसाफिर कराची का आबाड़ो मुरीद शाख वनी रहा हुआ। वेन में सवार जख्मिन में मोहम्मद अनीक, नवाब, वहीद, आबिद मीडिया के बुधायो त असा वेन में टोटल 16 ॼणा सवार हुआसूं। इन में कुछ नंढड़ा बार और कुछ लेडीज और मर्द हुआ। इन बुधायो त वेन असा कराची में किराए ते कराए बाड़ो मुरीद शाख मयत ते वनी रहा हुआसीं त वेन जे ड्राइवर के निंड जीप सुस्ती अची वही हुई त ही वाक़ियो 5:30 बजे सुबह जो थी पियो। होड़ा टेलर जे ड्राइवर इमरान वल्द मोहम्मद रफीक जट बुधायो त असा टेलर कराची का खाद लोड करे 50 वनी रहा हुआसीं ऐं वेन के बचाईंदे टेलर रोड जे साइड में कल्टी थी पियो ऐं टेलर जे डीजल जी टांकी फाटण जे करे टेलर जे अॻे हिस्से में टायरन के बाहि लगी वई ऐं होड़ा खेबराणी जी हद जी पुलिस ऐं मोटरवे हादसा जाइ ते पहुची ज़ख्मिन खे तिबी इमदाद लाइ रवानो करे छॾियो ऐं ज़िले मटियारी मां ऐं तालका हाला मां फायर ब्रिगेड पहुंची टेलर के लगल बाहि के कंट्रोल में आंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।